सारंग नेरून जो रहण वारो हो। कॾहिं नेरून जो शहर तमामु वॾो शहर हो। टकरीअ ते कोट ठहियल हो। देबिल मां ईंदड़ काफ़िला नेरून में ड्राबो कंदा हुआ। नेरून जे लाहिन चाढ़ियुनि ते ॿुध बख़्शू, हिंदू जोगी ऐं वॾनि जबनि वारा अरब सियाह, तारीख़ नवीस ऐं जाग्राफ़ीदान घुमंदा हुआ। पोइ मंसूरा ठहियो ऐं नेरून जी इज़्मत ख़तम थी वई। पर हींअर बि दरियाह जे किनारनि सां ऐं दरियाह जे फाटनि सां वॾा वॾा ॿेला हुआ, जिन में जोगी ऐं बख़्शू मक्तीअ जी तलाश में भटकंदा हुआ। गंजे टकर ते कालीअ जो मंदिर हो, जिते नागा ऐं सयासी रहंदा हुआ। दरियाह ते मेला लॻंदा हुआ। दरियाह बंदि ते हिंदू अची गॾु थींदा हुआ। बैलगाॾियूं, पालकियूं, छकड़ा, उठनि जा काफ़िला, झांझ, यकतारा, चपड़ियूं, औरतूं अटे जा ॾीआ ठाहे, सिंदूर ऐं गुल फुल हणी, चौमखो ॾीओ ॿारे बहिरानो ॾींदियूं हुयूं। सारी राति दरियाह में ॿेड़ियूं तरंदियूं हुयूं। हर हिकु ॿेड़ीअ मां साज़नि जा आवाज़ पिया ईंदा हुआ। सारंग ब्राह्मण हो। हुनखे बि ॿियनि ब्राह्मणनि वांगुरु 25 सालनि ताईं ब्रह्मचारी थी गुरुअ जे आश्रम में इल्मु पढ़ाइणो हो। तंहिंखां पोइ शादी करे घर वसाइणो हो ऐं 50 सालनि जी ॼमार में घर घाट औलाद जे हवाले करे वेस वॻा लाहे, महल माणियूं छॾे, झूपड़ीअ में रही सयास लाइ तयारु थियणो हो ऐं ज़िंदगी जे आख़िरी ॾींहं में झंग भर घुमी मक्ती माणणी हुई। सारंग नंढी ॼमार में ई झणियो पाए गुरुअ जे आश्रम में दाख़िल थियो। आश्रम में गुरुअ खां विद्या वरिताईं। पंडित माणिक खां मौसीक़ीअ जी सिख्या वरिताईं ऐं सुरंदो वॼाइणु शुरू कयाईं। मुसलमाननि सां बहस करण लाइ सिंधी पढ़ियो। मुसलमान मुबलिगनि सां मुनाज़िरा कयाईं। पंहिंजे धर्म खे बचाइण ऐं मुसलमान थी वियल हिंदुनि खे शदी करण लाइ किताब लिखियाईं। पर खरकापोश सूफ़ी हुआ, जिन जे गोदड़ीअ में अलाए जे कहिड़ा लाल हुआ, जो माण्हुनि जा शाम हुननि जे पुठियां हुआ। पढ़ी पढ़ी थकिजी पवंदो हो त सुरंदो वॼाइणु लॻंदो हो, पर हुनखे पंहिंजे सुरंदे जा सुर साणा ऐं विगाणा लॻंदा हुआ। ॼण हुनजे सुरंदे जे सुरनि खे कंहिंजी तलाश हुई। ॼण हुनजी रूह में का राॻिणी हुई, जंहिंजे इज़हार खां सुरंदे जूं तंदूं आजिज़ हुयूं। हिकिड़ी पूर्णमासीअ जी राति सिंधूअ जे किनारे मेलो लॻो। हू बि पंहिंजनि ॿियनि विद्यार्थी साथियुनि सां मेले ते वियो। चंड हमेशह हुनखे ओजागा ॾिना हुआ ऐं चांडराण हुनखां निंड खसी हुई। उन राति में चंड हुनखां निंड खसे वरिती ऐं हू सुरंदो खणी दरियाह जे कपर ते अची वेठो ऐं सुरंदो वॼाइणु लॻो। चांडराण, सानत, सिंधू ऐं सुरंदे जा सुर। ओचितो हुनखे तन्हाईअ जो अहसासु थियो। ॼण हू बरपट में बीठो हो ऐं चौधारी वीरानी ऐं अकेलाई हुई ऐं सुरंदे जा सुर हुनजी तन्हाईअ जो पड़लाउ हुआ। ओचितो तन्हाई झुंगारणु लॻी ऐं हुनजे कन ते पाज़ेब जी छम छम जो आवाज़ु पियो। हुन अखियूं खोलियूं। साम्हूं सफ़ेद छाल ओढे हिकिड़ी औरत बीठी हुई। डिघो कद, मासीरो ऐं तराशील बदन, वॾियूं वॾियूं अखियूं, जिन ते ॻोरा ॻोरा छपर छांव कयो बीठा हुआ। डिघियूं पिंबड़ियूं, वरियल भिरूं ऐं चंड जहिड़ो चहिरो। सफ़ेद लिबास में हुनजो चहिरो ईअं थी लॻो ॼण चंड सफ़ेद बादल जी चादर ओढे धरतीअ ते लही आयो हुजे। ॼण सिंधूअ मां का जल परी निकिरी आई हुजे। शायदि हूअ सूंहं ऐं दुन जे देवी लक्ष्मी हुई, जंहिं लाइ हुन भॻवत पुराण में पढ़ियो हो त हथनि में कंवल गुलनि जो उहो हार झले, जंहिं ते मुद मखियूं थी उॾाणियूं। लक्ष्मीअ पंहिंजो मुखड़ो मोड़ियो। संदसि चपनि ते हल्की लॼारी मुर्क ॾाढी सुहारी थी लॻी। गलनि ते कननि जे वालिनि जी ओलड़ी थी जगमग कई। हुनजा ॿई उरह हिक जेतिरा हुआ ऐं सेंदूर जी ॿोरी सां ढकियल हुआ। हुनजी चेल्हि एतिरी त सनी हुई जो नज़र ई नथी आई। हुन जॾहिं विख थी खईं त संदसि पेरनि जे पाज़ेबनि छन छन थी कई। हुनजो सारो जिस्म कंहिं सुनहरी वल वांगुरु हो। हुनजी सूंहं ऐं सोभियात लक्ष्मी देवीअ वांगुरु हुई, पर हूअ पाण इल्म ऐं मौसीक़ी जी देवी सरस्वती हुई, जेका हुनजे अणपूरे इल्म ऐं अणपूरे फ़न खे तकमील ॾियण लाइ हुन वटि आई हुई। हुनजे सुरंदे जा सुर उन देवीअ जे दर्शन लाइ ई विगाणा हुआ। उहा देवी ई हुनजे रूह जी राॻिणी हुई, जंहिंजे इज़हार खां हुनजे सुरंदे जूं तंदूं आजिज़ हुयूं। ऐं अॼु हुनजे रूह जी राॻिणी, हुनजे सुरंदे जा सुर सरस्वती देवीअ जे रूप में हुनजे साम्हूं बीठा हुआ। हुन सुरंदो पासीरो करे रखियो ऐं हथ ॿधी सरस्वतीअ जे अॻियां कंधु नवायाईं। देवी, मुंहिंजा सुर कोझा आहिनि ऐं मुंहिंजी ॾात जूं ॼाटियूं उझाणियल। मुंहिंजे सुरनि खे सूंहं ऐं मुंहिंजी ॾात खे रोशनी ॾे देवी। सारंग जी ॻाल्हि ॿुधी हूअ मुरकणु लॻी। हुनजी मुर्क केतिरी न ॾुख भरी हुई। जेका पाण रोशनीअ जे करण लाइ भटकंदी थी वते, तंहिंखां रोशनी थो घुरीं। इल्मु रोशनी आहे, संगीत सुहाई आहे ऐं तूं रोशनीअ ऐं सुहाईअ जी देवी आहीं। सारंग जी ॻाल्हि ॿुधी हूअ वरी मुरकणु लॻी ऐं वरी हुनजे मुर्क मां लुड़क लिया पाइणु लॻा। ख़बर अथई त मां केरु आहियां?
उहा देवी जंहिंजा साह सुर आहिनि ऐं जंहिंजे उरहनि जो उहाव इल्मु आहे। तूं केरु आहीं? तुंहिंजो ॻोल्हाऊ, तुंहिंजो पुॼारी। मूंखे ॻोल्हणु ॾुखियो न आहे। मां नेरुनि में रहंदी आहियां ऐं नेरुनि जा सभई माण्हू मूंखे सुञाणनि। कंहिंखां बि सिंधू नचणीअ जो पुछंदे त मुंहिंजे घर जो ॾसु ॾींदई। सिंधू नचणी? त छा हूअ सरस्वती देवी न पर सिंधू नचणी हुई? पापण ऐं वेश्या जंहिं मुर्क सां केतिरनि मलूकनि खे मारियो हो, जंहिं माणे सां मुर्कंदड़ घर वीरान कया हुआ, जंहिंजी सूंहं जी मंड में हिन जो हिकिड़ो विद्यार्थी साथी माणिक मुंडिजी पियो हो ऐं पोइ गुरु आश्रम खे छॾे अंग बभूत करे गंजे टकर ते कालीअ जे मंदर में वञी वेठो हो, पर न, हूअ सिंधू नचणी थी नथी सघे। सूंहं कॾहिं बि पाप करे नथी सघे। हूअ सरस्वती देवी हुई जेका हुन जे कोझनि सुरनि खे सूंहं ऐं हुन जी ॾात जे उजाणियल ॾियाटिन खे रोशनी ॾियणु आई हुई। हाणे त ख़बर पई त जंहिंखे तूं देवी थी सॾियो सा पापण वेश्या आहे। सूंहं पाप करे नथी सघे, तूं वेश्या ऐं पापण थी नथी सघीं। यकीन नथो अचई त मुंहिंजे घर अची अखियुनि सां ॾिसजांइ त मां केरु आहियां। मां तुंहिंजो इंतज़ारु कंदसि। ईअं चई हूअ पंहिंजा पाज़ेब छमकाईंदी हली वई ऐं सारंग हुनखे वेंदो ॾिसंदो रहियो। उन राति हुन झटि पलक लाइ बि अखि न ॿुटी। सारी राति बुत बणिजी सिंधूअ खे वहंदो ॾिसंदो रहियो। सिंधू सागर सां मिलण लाइ केतिरो न बेताब हो। हुन जो सागर केरु हो? सिंधू। हुन जो सागर सिंधू हुई ऐं हुन जे साह जो सिंधू पंहिंजे सागर सां मिलण लाइ केतिरो न बेताब हो। पर सिंधू त वेश्या ई हुई, नचणी हुई ऐं हू आत्म जाती ब्राह्मण हो, विद्यार्थी हो। हुनखे पंहिंजी विद्या ऐं ज्ञान ते वॾो मान हो, पर अॼु हुनखे पंहिंजी आत्म जाती, पंहिंजो ज्ञान ऐं मान सिंधूअ जी सूंहं आॾो तछ थी लॻो। हुन हिकिड़े यूनानी ॾाहे जो कोल पढ़ियो हो त सूंहं नेकी आहे। जे सूंहं नेकी आहे त पोइ सूंहारो माण्हू पापी कीअं थी सघे थो? सिंधू वेश्या न पर सरस्वती देवी हुई, जे ऋषियुनि खां वेद लिखाया, कालिदास खां शकुंतला, हर्ष खां रतांजलि ऐं वाल्मीकि खां रामायण लिखाई। हिन जो सुरंदो हुन जे सुरंदे जा सुर सिंधूअ खे ई ॻोल्हे रहिया हुआ। सिंधूअ जी लहर लहर थी सिंधू सिंधू चयो। पन पन मां सिंधूअ जा पड़लाव थी आया। सिंधू सिंधू। उन राति खां पोइ सारंग जे अखियुनि खां निंड रुसी वई ऐं सुरंदे खां सुर। अंदर में बाहि भड़की पियसि, जंहिं बाहि में सारो जनसार पिॼी रहियो हो। बाहि जेका अग्नि देवी हुई। ए अग्नि, तुंहिंजा 3 रूप आहिनि। हिन धरतीअ ते तूं बाहि थी बड़का ॾीं थी, विच आसमान में तूं वॼ बणिजी चमकाट करीं थी ऐं मथे आसमान में तूं सिज बणिजी चमकीं थी। ए अग्नि, तुंहिंजो हिकिड़ो ॿियो रूप बि आहे। सारंग जे सीने में तूं मुहबत जो मच बणिजी ॿरी थी, जंहिं मच में सारी हस्ती ॿिजड़ण लॻे थी, दिलि ॿिजड़े थी, अखियूं ॿिजड़नि थियूं, साह ऐं अहसास ॿिजड़नि था। सारंग बि बाहि जे उल्हे वांगुरु भड़को ॾेई उथियो ऐं सिंधूअ सां वञी मिलियो। सिंधू पंहिंजे वारनि सां हुन जे पेरनि तां मिटी उघी, कंवल जे पंखड़ियुनि सां हुन जी पेशानी तां पघर उघियो, लोबान ऐं अगर भरियो, संद संद सिंगारियो। सारंग मद पी सुरंदो छेड़ियो ऐं हूअ नचण लॻी। अॼु देवताऊं सुम रस पी नई सर काइनात जी तख़लीक़ करे रहिया हुआ। जंहिं काइनात में को ॾुख न हो, को पाप न हो, को पुण्य न हो, को ज़ात पात न हुई, जंहिं में सिर्फ़ु सिंधू हुई, सुरहाण हुई, चांडराण हुई, मद हुई, सुरंदे जा सुर हुआ, नीरो नीरो आसमान हो ऐं अंडलठ जा रंग ऐं वंग हुआ। हाणे रोज़ सारंग राति जो सिंधू वटि वेंदो हो, रोज़ मद पी सुरंदो वॼाईंदो हो ऐं सिंधू नचंदी हुई। केरु नचणी आहे ऐं केरु नचाइण वारो? भरथरी हरी चयो हो त ही दुनिया रंग भूमि आहे ऐं असीं सभु वेशधारी। ॾोह न वेश्या जो आहे ऐं न ब्राह्मण जो, पर ॾोह त उन लेखक जो आहे जे ज़िंदगीअ जो ही बेमाना नाटक लिखियो आहे ऐं जंहिं नाटक में सारंग अची जाति वारे ब्राह्मण जो ऐं सिंधू वेश्या जे वेशधारी आहे, पर ओचे जाति वारा ब्राह्मण सारंग जी ॻाल्हि सम्झी न सघिया। ॻाल्हि फाट खाधो ऐं ममण मची पियो। तॾहिं सारंग खे ख़बर पई त अग्नीअ जो हिकिड़ो ॿियो रूप बि आहे ऐं उहो आहे लोक। सारंग खे माउ पोती लाहे पेरनि में रखी ऐं पीउ पग त वेश्या सां नीह जो नातो ॻंढे धर्म खे भ्रष्ट न कर, पर हू सभु बंदि भञी लोक लताड़े सिंधूअ वटि वञी पहुतो। पर सिंधू कान हुई। हुनखे ब्राह्मण विद्यार्थीअ सां प्यार करण जे ॾोह में शहर निकाली ॾिनी वई हुई ऐं हूअ नेरुनि छॾे अलाए जे केॾांहुं हली वई हुई।
सिंधु सारंग सॾु कयो ऐं वठी डोड़ पाताईं। सिंधु सिंधु धरती ऐं आकाश पुकारियो। सिंधु सिंधु थरनि ऐं बरनि उनायो। हुन जा पेर पथूं थिया, अंग बबूत थियो, जटाऊं वधी वियसि, पर सिंधु न मिली। शांती न मिली। सिंधुअ खे ॻोल्हींदो ॻोल्हींदो हू पारींगर में जिन धर्म जे मंदरनि में वञी पहुतो। सिंधु किथे आहे? शांती किथे आहे? जिनीअ चयो सोहिणा ऐमाल ई सिंधु आहिनि, शांती आहिनि, ख़ुदा आहिनि। तुंहिंजा गुज़िरियल ऐमाल तुंहिंजे मौजूदा ज़िंदगी जो बुनियादु आहिनि ऐं तुंहिंजे मौजूदा ज़िंदगी जे ऐमालनि मां मुस्तक़बिल वजूद में ईंदो। घड़ी जेका मौजूदु आहे तंहिं में कयल अमल आईंदे जी ज़िंदगी जो तइन कंदो। इन करे अमल ई ख़ुदा आहे, शांती आहे, सिंधु आहे। बुद्ध बख्शुअ चयो अमल ख़्वाहिशनि मां जनमु वठे थो ऐं ख़्वाहिश रग़बत मां जनमु वठे थी। रग़बत जे फ़ना ख़्वाहिश जी फ़ना आहे, ख़्वाहिश जी फ़ना अमल जी फ़ना आहे ऐं अमल जी फ़ना ॾुख ऐं रंज जी फ़ना आहे। ज़िंदगी जी पहिरीं हक़ीक़त ॾुख ऐं रंज आहे। ज़िंदगी जेका हेतिरी प्यारी आहे तंहिं में ग़म दवामी आहे ऐं ख़ुशी उहो पखी जेको झटि पलक लाइ वण जी टारीअ ते वेही लात लवी उॾामी थो वञे। पैदाइश जी तकलीफ़, नंढपिण जी बेवसी, जवानी जी दीवानगी जी मुसीबत, अयालदारी ऐं ॿुढाइप जा रंज ऐं आख़िरकार मौत जी आफ़त, इहे आहिनि ज़िंदगी जे किताब जा वर्क। सुहिणो चहिरो ऐं डिघो कदु ॾाढो वणंदड़ आहे। नाज़ुक ऐं ॻाढ़नि चपनि जी चुमी ॾाढी मिठी आहे, पर जॾहिं उहो वणंदड़ चहिरो ऐं डिघो कदु, नाज़ुक ॻाढ़ा चप मिठी ऐं कईं जे खुराक थी वेंदा आहिनि तॾहिं दिलि खे केॾो न सदमो रसंदो आहे। हीअ धरती ॾाढी सुहिणी आहे ऐं धरतीअ जा नज़ारा ॾाढा वणंदड़ आहिनि, पर उन धरतीअ ते रहण वारा हिक ॿिए जे रत जा उञा आहिनि ऐं हिननि बाग़नि खे बेगुनाहनि जे रत जो रेज मिलियल आहे। जेतोणीकि आसमान नीरो आहे पर उन जी सुकल चपनि वांगुरु फ़रियाद थो करे। सच चवंदा आहिनि त नओं ॼावल ॿारु जॾहिं दुनिया में ईंदो आहे त रोअंदो आहे। हवास ऐं ख़्वाहिशूं आरज़ुअनि जे आग जलाईंदा आहिनि ऐं उन आग में शहवत ऐं लालच जा शोला बुलंद थींदा आहिनि। तुंहिंजो ॾुख ऐं रंज तुंहिंजो पंहिंजो पैदा कयल आहे। ज़िंदगी ऐं मौत लाइ तोखे केर बि मजबूर नथो करे, तुंहिंजे ऐमालनि मां ई सभु कुझु थिए थो। मुस्लमान सूफ़ीअ पुछियुसि कहिड़ी सिंधु, कहिड़ो पिरीं? पिरीं त तूं पाण आहीं ऐं पाण खे ई ॻोल्हींदो थो वतीं। पिरह पिरीअ जी पेशानी आहे, शफ़क़ हुन जे ॻलनि जो उहाव, पिरीअ जो साहु सुर आहिनि, कुन जा पड़लाव आहिनि, चौधारी चढ़ा था ॿुरनि। पंहिंजो पाण में पीउ रूह में रिहाण कर त नाह में नाथ में ला में अलाह नज़र ईंदुई। हुन पंहिंजी ख़्वाहिशुनि जी आग उझाई रूह में रिहाण कई, नाह में नाथ ॻोल्हियाईं, पर हुनखे शांती न मिली। जेनीअ चयो हो त ऐमाल ई ख़ुदा आहिनि, शांती आहिनि, सिंधु आहिनि। ज़िंदगी ऐमालनि जो मजमूओ आहे। ज़िंदगी ई ख़ुदा आहे, ज़िंदगी ई सिंधु आहे, ज़िंदगी ई शांती आहे। हुन सुरंदो संभालियो ऐं ज़िंदगीअ में मोटी आयो। रूपाह में अची सूमरे सुल्तान जे कुतुबखाने जो संभालींदड़ थियो, किताब लिखियाईं, सुरंदे ते पंहिंजा सूर ॻायाईं ऐं तमामु वॾो संगीतकार थी वियो ऐं अॼु हुन जे बुअलीअ सां मुलाक़ात थी हुई। सारंग हुनखे सूमरे सुल्तान जे दरबार में वठी वियो। तॾहिं सूमरो सुल्तान शम्स अल दीन राय भुंगर सिंध जो सुल्तान हो। सुल्तान जूं बि साॻियूं संदियुनि वारियूं अकाबी अखियूं हुयूं ऐं चहिरे ते बाज थी बह कई। जलाल ऐं जमाल जो हसीन इम्तिज़ाज दरबार में शहज़ादे चनेसर ऐं दोदे सां मिलियो। ॿिन्ही भाइरनि जो पाण में ॾाढो प्यार हो। ॿई आलिम, शाइर ऐं तलवार जा धणी हुआ। दोदे जहिड़ो जोधो त हिंद सिंध में न हो। तरण, तीर हणण ऐं नेरेबाज़ीअ में को संदसि सानी न हो। डिघो कदु, रुख जहिड़ो बदन, बंबे ॾाढ़ी, चेल्हि ताईं डिघा वार ऐं कननि में क्योटियूं। शाइर, आलिम, पंडित ऐं हकीम संदसि मुसाहिब हुआ। हू भागोबान सां बि मिली जेको सूमरनि जी महिमा ॻाईंदो हो। सूमरनि जे दौर में सिंधी ॿोलीअ खे तरक़ी मिलणु शुरू थी हुई ऐं पहिरियों दफ़ो सिंधी ज़बान जे शाइरनि, चारणनि ऐं बाननि खे दरबार में रुतबा मिलिया हुआ। सूमरे सुल्तान हुन जी वॾी इज़त अफ़ज़ाई कई, खेसि महिमानीअ में सोनी सरपाए मुश्की घोड़ो ऐं सोनी हथई वारी तलवार ॾिनी ऐं पंहिंजो सारो कुतुबखानो हुन जे हवाले करे खेसि शाही महिमान खाने में विहारियईं। सारंग हुनखे कुतुबखाने में वठी वियो। एॾो वॾो कुतुबखानो हिन बगदाद ऐं निशापुर में बि न ॾिठो हो। किताबनि जी हिकिड़ी दुनिया आबाद हुई ऐं हींअर हुनखे इन दुनिया जी सियाहत करणी हुई। हुन किताबनि जी दुनिया जी सियाहत शुरू कई। उन दुनिया में हुनखे गुमनाम अरब आलिम मिलिया जिन सिंधी सिखी हुई ऐं सिंधीअ में किताब लिखिया हुआऊं। इस्माइली खरकापुश दाई मिलिया जिन सिंधी ऐं गुजराती में किताब लिखिया।
इस्लामी अक़ीदनि खे मक़ामी रंग ॾेई देवियुनि देवताउनि जे तमसीलनि सां पंहिंजे अक़ीदनि जो प्रचार कयो। सत गुरनूर पीर शम्स इस्माइल पीर सदर अलदीन बारगर जा सिंधी गनान कहिड़ियूं उॾाई गॾु माड़ियूं तीन ते कहिड़ा रखाई चिट नहीं नींद दूड़ में तो ते लतूं ॾींदा मिट सण वेंजारा हो यार मन होरड़ो थो झोले। इन्हनि गनाननि मां हुनखे सिंध जी मिटीअ जी हुबकार आई। हुन सोचियो त हू बि सिंधी सिखंदो ऐं सिंधीअ में किताब लिखंदो, पर हू सारंग सां गॾु सिंध जी सियाहत ते निकितो ऐं माण्हुनि सां मिलियो। अरब तहज़ीब ऐं सिंधी तहज़ीब में मेलाप सां हिकिड़ी नई तहज़ीब जनम वरितो हो। सिंधियुनि जा हिंदुनि वांगुरु वॾा वार, कननि में वाला, पेर छहण, ॻाल्हाइण महिल हथ ॿधण ऐं अरबनि वांगुरु सीने ते हथ रखण, साॻिया अरबनि वारा डिघा डिघा हाल अहिवाल। विच में मच ॿारियो वेंदो हो। दास्तान गो दास्तान ॿुधाईंदा हुआ ऐं ॿ माण्हू दास्तान जी कैफ़ियत ऐं मिज़ाज जे इज़हार लाइ नड़ वॼाईंदा हुआ। मुस्लमान जोगी अंग बबूत करे हिंदू जोगियुनि सां भरण में भटकंदा हुआ। छेर पाए यकतारा ऐं चपड़ियूं वॼाए नचंदा हुआ। हिंदुनि ऐं मुस्लमाननि जा साॻिया पीर हुआ। मज़ारनि ऐं मुक़बरनि मूर्तियुनि जी जाइ वालारी हुई ऐं सैयदनि ब्राह्मणनि जी। साॻे अरबिस्तान वारा मैदान, खजिनि जा झंग, उठनि जा काफ़िला ऐं हदी ख़्वाननि जा गीत, सिंधूअ जे करे सारी सिंध सब्ज़ पोश हुई। हुनखे हिकिड़ी हदीस यादि अची वई त जन्नत मां 4 दरिया निकिरनि था, नील, फ़रात, जेहून ऐं सेहून। सिंधु हू सिंधु जा अगुणा अज़ीम शहर घुमियो। बहमनाबाद, जंहिंखे ईरान जे बादशाह बहमन आरदेशीर ॿुधायो, अल-मंसूरा, जंहिंजो बुनियाद मोहम्मद बिन क़ासिम जे पुट उमर बिन मोहम्मद बिन क़ासिम विधो। शहर मेहरान जे कप ते हो ऐं दमश्क जे नमूने ते ठहियलु हो। शहर खे 4 दरवाज़ा हुआ, बाब अलहर, बाब तोरान, बाब संदान ऐं बाब मुल्तान। हींअर मंसूरा फटी वियो हो ऐं हर तरफ़ खंडर हुआ। पोइ हू अरोड़ वियो। अरोड़ सिंध जो बगदाद, जंहिं लाइ अली कूफ़ीअ लिखियो हो त क़िस्मे क़िस्मे माड़ियुनि, चरागाहनि, गुलनि, बाग़नि, हौज़नि, नहरनि, बाग़ीचनि ऐं गुलकारियुनि सां सींगारियल हिकु वॾो शहर, जिते वेही ॾाहर अधु हिंदुस्तान ते हुकूमत कंदो हो। दरिया रुख मटायो ऐं सिंध जो ही बगदाद उजड़ी वियो। हींअर शहर पनाह में ॾार पइजी विया हुआ, पर अञा उते अंबनि, लीमनि ऐं नारंगियुनि जा बाग़ हुआ, खजिनि जा झंग हुआ ऐं मदरसा हुआ। साम्हूं दरिया जो सुकल पेट हो, जंहिंजे किनारे ते अरब फ़ौजनि ख़ीमा खोड़िया हा। साम्हूं उहो मैदान हो जिते सिंधियुनि ऐं अरबनि जे विच में जंग लॻी हुई। घोड़नि जूं हणकारूं, हाथियुनि जूं रड़ियूं, माण्हुनि जूं दाहूं। जंग में फ़तह थींदी आहे या हार, ऐं हर फ़तह या हार तारीख़ जो मोड़ थींदी आहे। तारीख़ सिंधूअ वांगुरु रुख मटाईंदी आहे। अरोड़ उजड़ंदो आहे त अल-मंसूरा ठहंदो आहे। हुनखे न मोहम्मद बिन क़ासिम जी फ़तह जी ख़ुशी हुई, न ॾाहर जे हार जो ॾुख। हुनखे सिर्फ़ु इन ॻाल्हि जी ख़ुशी हुई त सिंधी आलिमनि बगदाद में इल्म जूं शमाऊं रोशन कयूं। यूनान जे फ़िलसफ़ीअ जा पड़लाव सिंध में ॿुधण में आया ऐं सिंध जे ॾाहप जा पड़लाव बगदाद में एंदलस में ॿुधण में आया। अरोड़ जे राजा जी दावत ते हिकिड़े इराक़ी आलिम सिंधी ज़बान में क़ुरान जो तर्जुमो ऐं तफ़सीर लिखियो। सिंधी आलिमनि महाभारत जो अरबीअ में तर्जुमो कयो। खरकापोश आलिम गोदड़ियुनि में किताब लिकाए सिंध में आया। अरबनि काग़ज़ ठाहिण जो फ़न चीन खां सिखी सिंधियुनि खे सेखारियो। इल्म जी ॾे-वठि, ख़यालनि जी ॾे-वठि, तहज़ीब जी ॾे-वठि, इहा ई तारीख़ हुई ऐं जॾहिं सिंध उन ज़हनी, तहज़ीबी ऐं तारीख़ी इनक़िलाब मां लंघी रही हुई, तॾहिं सारो हिंदुस्तान उन पुराणे पेचरे ते हली रहियो हो। तारीख़ कुझु वठे थी त ॾिए बि थी। सिंध जे मढ़ियुनि मां पड़ाॾा अचण लॻा। ब्रह्माई ज़ात हक़ीक़ी आहे, उन खां सवाइ जो कुझु बि हवासनि जे मौरफ़त नज़र अचे थो, सो सभु माया आहे, ओदिया झुल आहे। इंसान जी आत्मा ऐं ब्रह्म असल में हिकु आहिनि। आत्मा माया जी ॼार में फासी पंहिंजे असल खे विसारे वेंदी आहे। इल्मु, अमल ऐं इश्क़ सां माया जा पर्दा चाक थी वेंदा आहिनि ऐं आत्मा पंहिंजे असल मस्दर ॾांहुं मोटी वेंदी आहे। इहा ई आत्मा जी मक्ति आहे। हींअर सिकंदरिया जे ख़ानक़ाहनि, अलकंदी, अख़वान अल-सफ़ा, फ़ाराबी ऐं इब्न सीना जे किताबनि मां आवाज़ अचण लॻा। ज़ाते अहद आफ़ताब वांगुरु आहे, जंहिंजूं शमाऊं हर हिकु शइ खे रोशन कनि थियूं। ज़ाते अहद मां पहिरियों सदूर अकुल कुल जो थियो। अकुले कुल मां नफ़्से कुल सादिर थियो, जेको सभिनी नफ़्सुनि जो माख़िज़ आहे। सभ खां हेठि मादा आहे, जेको तारीकी आहे।
जंहिं ताईं आफ़्ताब हक़ीक़ी जूं शमाऊं न पहुतियूं आहिनि। इंसानी रूह मादा जी तारीकी ऐं झुल में असीर थी पंहिंजे मुसद्दे अवल खां दूर थी वेंदो आहे ऐं उन में ॿीहर जज़ब थियण जी आरज़ू हुनखे हमेशह बेचैन रखंदी आहे। फ़िकिर, मुराक़बे ऐं इस्तग़राक़ सां रूह खे मादे जी असीरीअ मां निजात ॾियारे सघिजे थी। मुक्ति, निजात, सॾु ऐं पड़ाॾा।